अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। हुकूमत लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर खे नओं आर्मी चीफ मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे वरितो। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो चेयरमैन हूंदो। पंहिंजे ट्वीट में मरियम औरंगज़ेब चयो आहे त उन हवाले सां समरी पाकिस्तान जे सदर डॉक्टर आरिफ अलवी खे मोकिली वई आहे। IMF हिकु भेरो ॿीहर डोमोर जो मुतालबो कंदे चयो आहे त पाकिस्तान खे मुआशी इस्तेहकाम लाइ सुधारण जो अमल तेज़ करण जी ज़रूरत आहे। IMF जे नुमाइंदे ईस्टर परवेज़ चयो आहे त IMF पाकिस्तान में ॿोॾ मुतासिरनि खे वधीक असराइती अंदाज़ में इमदाद फ़राहम करणु चाहे थो। M6 मोटरवे मेगा स्कैंडल जी FIA बि जांच शुरू करे छॾी। DG FIA जी हिदायतुनि ते जांच लाइ 2 टीमूं क़ाइमु कयूं वयूं। मटियारी ज़िले में थियल करप्शन जी जांच FIA हैदराबाद सर्कल ऐं नौशरो फेरोज़ में थियल करप्शन जी जांच FIA शहीद बेनज़ीराबाद सर्कल हवाले कई वई। सिंध हाई कोर्ट आर्मी चीफ जी मुक़ररी रोकण वारी दरख़्वास्त रद्द कंदे दरख़्वास्त गुज़ार ते ॾंड लागू करे छॾियो। अदालत शहरी शबीर असलम ते 10,000 रुपया ॾंड विझी छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त असांजो कमु आर्मी चीफ जी मुक़ररी रोकण या मुक़ररी करणु नाहे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान सां मौलाना तारिक जमील जी ज़मान पार्क लाहौर में मुलाक़ात। मौलाना तारिक जमील मुलाक़ात जूं तस्वीरूं ट्विटर ते शेयर कयूं। घोटी पुलिस जी वॾी कार्रवाई। 5 पुलिस अहलकारनि जी शहादत में मुलविस धाड़ियल साथी समेत मारिजी वियो। पुलिस मूजिबि ॾोहारी वारदात जे इरादे सां बीठा हुआ। पुलिस खे ॾिसंदे ई फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस बि जवाबी फायरिंग कई, जंहिंमें हिकु धाड़ियल हाकिम वल्द नवाज़ शर ऐं आगो शर मारिजी विया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।